नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे वाशिंगटन खां ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान 3 ॾींहं जे सरकारी दौरे ते अमरीका पहुची वियो, जिते हुनजो अमरीकी परॾे वज़ारत सां सीनियर इख़्तियारनि सां पुरजोश इस्तक़बाल कयो वियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान सिक्योरिटी काफ़िले सां गॾु वाशिंगटन में पाकिस्तान जे सफ़ीर जे रिहाइशगाह पाकिस्तान हाउस पहुतो, जिते हू पंहिंजे दौरे जे दौरान रिहाइशगाह इख़्तियार कंदो। पाकिस्तान हाउस पहुचण ते PTI कारकुननि इमरान ख़ान जो पुरजोश इस्तक़बाल कयो। इन मौक़े ते वज़ीर आज़म सां गॾु वज़ीर शाह महमूद कुरैशी, परॾे सेक्रेटरी सोहेल महमूद ऐं अब्दुल रज़ाक दाऊद बि मौजूदु हो। जंहिंखां पोइ इमरान ख़ान सां टेक्सटाइल सां तालुक़ रखंदड़ वापारी ताहिर जावेद सां मुलाक़ात, जंहिंमें वापारी पाकिस्तान में सिक्योरिटी सूरतहाल जी बहितरी जे लाइ तारीफ़ कई आहे। ट्रंप इंतिज़ामिया इमरान ख़ान जे अमरीका वारे दौरे खे ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापियल खे बहितर बणाइण जो मौक़ो फ़राहम ॾिनो वियो आहे। ट्रंप इंतिज़ामिया जो चवणु आहे त इमरान ख़ान जो दौरो ताउन ऐं पाइदार भाईवार खे मज़बूत बणाइण जो हिकु मौक़ो आहे। अमरीका पाकिस्तान खे इहो पैगाम ॾियणु चाहे थो त लाॻापियल जे बहितर जे लाइ दरवाज़ा खुलियल आहिनि। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं इमरान ख़ान कमर्शियल फ्लाइट जे ज़रिए दोहा वाशिंगटन जे लाइ रवानो थियो आहे। क़तर एयरवेज़ जे चीफ एग्ज़ीक्यूटिव ऑफिसर अकबर अल ख़ार वज़ीर आज़म इमरान ख़ान सां दोहा एयरपोर्ट ते मुलाक़ात कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।